टाउन कमेटी वारा जा मुलाज़िम बहाल कयो वारा टाउन कमेटी जा कच्चा मुलाज़िम बहाल कयो। रोज़गार ॾियो असां गरीबनि खे रोज़गार ॾियो। असां गरीबनि खे रोज़गार तव्हां घणे टाइम खां वठी हिते कचा मुलाज़िम आहियो? 7 साल थी विया आहिनि। 7 साल। हाणे कॾहिं खां पगारूं तव्हांजूं बंदि आहिनि? 2 महीना गुज़रिया आहिनि। चेयरमैन जे वञण खां पोइ असांजी बंदि कई वई आहे। अच्छा, इन सिलसिले में तव्हांजो कंहिंसां राब्तो वग़ैरह? बिल्कुलु असांजो थियो आहे, MP वारनि सां राब्तो थियो आहे, जंहिं 7 नवंबर ते बहाली जो हुकुम ॾिनो हो, जंहिं ते TMO वारा उन इनकार करे छॾियो आहे त मां हिननि खे न रखंदुसि। ऐं हितां सीनियर इंस्पेक्टर बिल्कुलु चयो त तव्हांखे स्वीपरी में रखी ॾींदो, बाक़ी तव्हांखे इनक्रोच में न रखंदासीं। असांखे 6 सालनि जो कमु हाणे असांखे कन्वर्ट करे स्वीपरी ॾिनो थो वञे। असां हुननि खे चऊं था त असांखे पंहिंजो कमु जेको असां 6 साल अॻु कयो आहे इनक्रोचमेंट उहो ॾिनो वञे। असां स्वीपर न कंदासीं, जेको असांजो कमु आहे असांखे उहो ॾिनो वञे। ही नॉन मुस्लिम वारो कमु असां कतई न कंदासीं। असां महिरबानी MP साहिब खे वरी बि अपील था कयूं, ॿीहर बि चऊं था साईं असांजी नोटिस वठी असांखे हिन फाका कशी खां वाइट बचायो। कलर जेकी मुलाज़िम आहिनि घर वेठे पगारूं खणनि था। 70-80 जेको लेडीस मुलाज़िम आहिनि हिननि जूं जेको आहे सो उहे घर वेठे पगारूं खणनि थियूं। कॾहिं बि जीअं त कंबर नसीराबाद में अहिड़े जिथे किथे लेडीस मुलाज़िम ईंदियूं आहिनि ड्यूटी ते, उहे कमु बि कंदियूं आहिनि। हिते कॾहिं बि मां सम्झा का हिकु बि मुलाज़िमा न आई आहे।